अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सलामत न्यूज़ सां गॾु आवां जो मेज़बान इमरान सरकी। घड़ियसन शाख गुज़िरियल हिकु हफ़्तो अॻु जेको आहे सो ॻोठ अब्दुल करीम ख़ान कटोर नज़द गोरनाड़ी पुलिस पिकेट वटां गारो आयो हो, जेके गारे सबबु हज़ारें ज़रई ज़मीन जेको आहे पाणी हेठि अची वई हुई। ऐं ही पाणी अव्हांखे ॾेखारे रहियो आहियां जेको दरिया सिंध जो ॾेख ॾेई रहियो आहे। ज़मीन जे अंदरि जेको लखनि रुपयनि जो ॿिज पोखियो वियो हो, जंहिंजो नुक़सानु रसियो ऐं पाणी पिणु ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो हो। एरिकेशन अमलो त कोन पहुतो, ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारो त बंदि कयो, लेकिन हिन वक़्त ताईं DC जेकबाबाद तोड़े सिंध गवर्नमेंट पाणी जे निकाल लाइ कोई बि रस्तो न कढियो आहे। पाणी जो जेको और अव्हां ॾिसी रहिया आहियो, ही पाणी जी जेका अंदाज़ो आहे त इहो पाणी ॻोठनि ॾांहुं कहिड़े बि टाइम वधी सघे थो ऐं जेको आहे आबादी वारे इलाइक़नि खे पिणु नुक़सानु ॾेई सघे थो। ऐं इन पाणी सबबु इलाइक़े में मुख़्तलिफ़ बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे, जंहिंमें गैस्ट्रो, उन खां अलावा मलेरिया जो बुख़ार तक़रीबन आम थी वियो आहे। ऐं इन में नंढड़ा ॿार तक़रीबन जेको आहे न बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। इंतिज़ामिया खे घुरिजे त फ़ौरी तौर ते पाणी जे निकाल जो को रस्तो कढनि। ऐं इन खां अलावा इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं इन हारियुनि तोड़े ॻोठाणनि जी का बि दाद रसी तोड़े इमदादी आयल फंड ऐं उन खां अलावा जेके जेको आहे सो सैलाब मुतासिरीन या कुदरती आफ़तुनि जे लाइ जेके DC जेकबाबाद वटि फंड मौजूदु हूंदा आहिनि, तन मां सो पंहिंजी जेब ई गरम कई वञे पई। त इन खां अलावा कंहिं बि ग़रीब हारीअ खे किथां बि हिकिड़ो रुपियो बि जेको आहे न ॾिनो वञे पियो। संदन उतां जे आबादगारनि तोड़े इलाइक़े वासियुनि सिंध हुकूमत ऐं इंतिज़ामिया जेकबाबाद खां फ़ौरी तौर ते दाद रसी जी अपील कई वई आहे त संदन उन्हनि जे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं खाइण पीअण लाइ पिणु राशन फ़राहम कयो वञे। हाणे ॾींदा मूंखे इजाज़त पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।